त तव्हां व्याज ते मरी वञो पर व्याज ते कर्ज न खणिजो। इहो मुंहिंजी वसीयत आहे तव्हांखे, इहा मुंहिंजी नसीहत आहे तव्हांखे। ज़िंदगी में इंसान जो हिकिड़ो हाल न हूंदो आहे, कॾहिं तंगियूं कॾहिं कुशादगियूं, कॾहिं कहिड़ो हाल अचे, पर कॾहिं बि ज़िंदगी में व्याज ते कर्ज न खणो। हूअं ई कर्ज न खणो छो त इहो ज़िल्लत जो झंडो आहे। पर कॾहिं मजबूरी में वठिणो पवे त बि अहिड़े माण्हू खां वठो जेको सोबर क़िस्म जो हुजे, सुठो माण्हू हुजे ऐं से मुंहिंजा बुर्दबार माण्हू हुजे, उन खां कर्ज़ हसना वठो। कर्ज़ हसना उहा जेतिरो वठे ओतिरो वापसि करे। ॻाल्हि सम्झो? जंहिंखे अलाह ताला ज़लील करणु चाहींदो आहे, उनजे कंध ते कर्ज़ जो झंडो थींदो आहे। इहो कर्ज़ जेको आम असां वटि ॿ राॼुनि में हले थो, कर्ज़ हसना 100 रुपया ॾे 100 रुपया वठे, पर वरी ॿियो कर्ज़ आहे व्याज ते। व्याज ते कर्ज़ वठे, मिसाल 1000 वठे, बाबा 1200 मोटाए ॾींदे, ये 200 रुपया व्याज आहे। व्याज वठण बि हराम आहे, व्याज ॾियण बि हराम आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त जेको व्याज जो 1 रुपयो वठे या ॾिए, एॾो गुनाह हुआ जीअं बैतुल्लाह में अंदर वञी पंहिंजी चीजल माउ सां ज़िना करे। अल्लाह